जी इन वक्त असी बिरशाह के तारीखी कब्रिस्तान याकूब फ़कीर शहीद में मौजूद आयूँ। अज कैमरा की अक्सा इन तारीखी कब्रिस्तान जो नज़ारो तव्हांखे ॾेखारे रहा आहियूं त हिन तारीखी कब्रिस्तान में शहर जो जो किचरो है वो भी छॾियो थो वञे। हिते गंदगी जा ढेर आहिनि, गंदो पानी भी हिते कब्रिस्तान में मौजूद है, जंहिं करे केतिरा ई जेके क़बर आहिनि उहे मिसमार थियण लॻा आहिनि। असीं हिते इन कब्रिस्तान जो नज़ारो भी तव्हांखे ॾेखारियूं था, हितां जे रहवासियुनि सां भी ॻाल्हि ॿोल करियूं था त उहे तारीखी कब्रिस्तान की बेहरमती के हवाले से ॾिसूं था, उन हवाले से टाइम न्यूज़ सां पंहिंजा कहिड़ा वीचार वठनि था। मक़सद इहो ई आहे त शहर जा इंतज़ामिया जेके हलासी जिन जी इज़त कई आहे उन्हनि जो फ़र्ज़ु आहे त ही शहीद जो कब्रिस्तान है, हिते इंसान था दफ़नाया वञनि, जानवर कोन था दफ़नाया वञनि। हिते को बि ख़्यालु करण वारो, ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे को। हिन जो मक़सदु इहो आहे त शहर वारा इंतिहाई परेशान आहिनि। माण्हू कब्रिस्तान में माना बकरियूं चारियो था वञनि, बकरियूं चारे तुरबतूं ख़राब कयो वञनि, माण्हू गुल छंडियो वञनि, उन मथां अन्न छॾियो वञनि, इहे तुरबतनि जे मथां खायो वञनि। ऐं बेक़दीमी मुक़ाम आहे, कब्रिस्तान आहे, को अचे थो को पूरियो वञे, ख़बर ई कोन थी पए का ॻाल्हि। माण्हू हिते अचनि था। जी बस छा कयूं, हिते गंदगी लगी पई आहे इलाही, इंतज़ामिया खे करणु खपे सभु शइ। ऐं असीं ईंदा आहियूं हिते सफ़ाई कंदा आहियूं, जेसि ताईं असांखे पुॼंदो आहे असां कंदा आहियूं सफ़ाई, जेसि ताईं असांखे पुॼंदो आहे। ऐं इंतज़ामिया खे चए सफ़ाई कराए हिते कब्रिस्तान में। मोलनि जे मथां कुता था फिरनि, हुन खां पोइ झंग आहे, झंग बि असीं पिया सफ़ा करियूं ऐं कुतनि खे बि असीं पिया तड़ियूं। ऐं इहा असां न्याज़ी लॻी पिया, हाणे छा करियूं। हुकूमत खे चऊं था, हू चवंदा बाबा हज़रत झंग वठी रहिया आहियूं, जेके ऑफिसर आहिनि थिए कुझु ई कोन थो, वरी बि साॻियो झंग, असां वरी ओड़ा जा ओड़ा। हाणे छा कंदासीं, ग़रीब न पुॼी सघंदासीं। इहे पाण सफ़ाई करियो, पाणी मुक़ाम ते मुंहं ते हारियो था वञूं। त हिते न मुक़ाम शरीफ़ में तमामु झंग किचिरो, घणे मां घणो गंदो पाणी, हिन जी देखभाल का बि कान्हे का। हिन जो को धणी साईं आहे कोन, क़दीमी ही मुक़ाम आहे हितां जो। वरी ॾिसो था केतिरो झंग थी वियो आहे ऐं केर बि सफ़ाई करण लाइ तयारु न आहे। हिते अॼु के चङा आहिनि, जेको माल मथां मिले थो पाण खायो वञनि, हिन मुक़ाम जी केर बि हिफ़ाज़त नथो करणु चाहे। जी बिल्कुल, तुम ॾिसी रहे हो त ही बिरशाह जो तारीखी याकूब फ़कीर शहीद कब्रिस्तान है। इन वक्त तुम कैमरा की अक्सा ॾिसी रहे हो त हिते टाउन इंतज़ामिया ऐं ज़िले इंतज़ामिया की नाअहली जे करे शहर जो गंदो पानी ऐं गंदगी भी हिन में उछलायो थो वञे, ऐं जेके मोल जानवर आहिनि उहे भी हिन में उछलाया था वञनि। ऐं तव्हां ॾिसी रहिया हो हिते त जेके कुता आहिनि उहे भी हिते क़बरनि जे मथां घुमी रहिया आहिनि, क़बरनि जी बेहरमती थियण लॻी आहे ऐं क़बरूं मिसमार भी थियण लॻियूं आहिनि। हितां जे रहवासियुनि जो मुतालबो आहे त फौरी तौर ते चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतज़ामिया ऐं टाउन अख़्तियारियूं नोटिस वठनि ऐं बिरशाह जे हिन तारीख़ी कब्रिस्तान में सफ़ाई जे अमल खे यकीनी बणाए कब्रिस्तान जी बेहरमती जेका आहे उहा वधीक थियण खां बचाई वञे। इन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो, इन्हनि टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडिया। कैमरामैन टीम सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़ बिरशाह।